वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में ज़िक्र हलंदो सियासत जो ही, ख़ासि तौर ते आम चूंडुनि जे हवाले सां जेके एक्टिविटीज़ आहिनि। सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफ़ां बाज़ाब्ता अण ऐलानियल चूंड मुहिम शुरू कई वई। मुख़्तलिफ़ ज़िलनि खां थींदो हींअर बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब पहुतो आहे। इन हवाले सां MKM जे तरफ़ां स्टेटमेंट्स जारी थियनि पियूं। इतला या ख़बरूं इहे आहिनि, सुरबाट इहे आहिनि त इलेक्शन में पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु सिंध में इतिहाद जोड़णु वञे पियो, जंहिंमें JUI MKM ऐं GDA बि उनजो हिसो हूंदी। आम चूंडुनि में कहिड़ा मंज़र हूंदा त जियो ई पाण करे सघूं था। फ़िलहालु इंफॉर्मेशन ऐं तजिए जे आधार ते इन हवाले सां पाण तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते सिंध जी सियासत कहिड़े पासे बीहंदी, मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नाले वारो तजिए निगार नसीर मेमून साहब। साईं अस्सलाम वालेकुम। नसीर साहब, ही बिलावल भुट्टो साहब सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो आहे। लॻे ईअं पियो त अण ऐलानियल चूंड मुहिम शुरू थी वई आहे। MKM समेत GDA जूं एक्टिविटीज़ आहिनि। इतला इहे आहिनि त JUI बि हिन दफ़े पीपल्स पार्टी खां ख़फ़ा आहे। JUI, नून लीग, GDA, MKM गॾिजी करे पीपल्स पार्टी सां आम चूंडुनि में हिते बीहंदा। इन हवाले सां तव्हां कुझु तजियो करणु चाहींदो त फ्यूचर कहिड़ो आहे आम चूंडुनि जे हवाले सां? जी महिरबानी। ही जेको तव्हां थियण जोॻो या मुमकिन आहे इतिहाद ॿुधायो पिया, इहो अॻे बि ईअं रहियो आहे। हुनजो जेको शिकिल ऐं ढांचो बदिलियल हूंदो आहे। जी जी। JUI वफ़ाक़ में पीपल्स पार्टीअ जी इतिहादी रही PDM में, या जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत पे हली त हुनजे ख़िलाफ़ जेको इतिहाद हुयो उन में बि ही गॾु हुया। पर तव्हां पुठियुनि इलेक्शन्स में बि ॾिसो त JUI त पीपल्स पार्टी जे साम्हूं सदाईं चूंडुनि में बीहंदी आहे। ख़ालिद महमूद सुमरो साहब मुंहिंजे ख़्याल में बेनज़ीर साहब जे साम्हूं उम्मीदवार रहियो आहे। जी बिल्कुलु। ऐं JUI जो सिंध में पीपल्स पार्टीअ सां हिकु बिल्कुलु टकराव वारो माहौल रहियो आहे। कॾहिं बि हिननि जा सुठा नाता न आहिनि रहिया। ऐं ख़ासि तौर ते लाड़काणो जेको पीपल्स पार्टीअ जो गढ़ आहे, उते ई JUI घणी सरगर्म आहे। उनजे आसपास जे इलाइक़नि में सरगर्म आहे। तंहिंजे करे उन्हनि जी शुरू खां वठी उते हिकिड़ो मुक़ाबिलो करण जी कोशिशि कंदा आहिनि। जेतोणीकि फ़र्क़ु तमामु वॾो हूंदो आहे ऐं उहो कॾहिं बि उन खां सिंध में जनरली तव्हां ॾिसो या पाकिस्तान में मजमूई तौर मज़हबी पार्टियुनि जी मज़हबी फॉलोइंग पंहिंजी जाइ ते हूंदी, पर इलेक्टोरल फॉलोइंग न हुजण जे बराबरि आहे। ऐं बांग्लादेश वारे थाने वक़्तु जॾहिं उरूज ते हुई जमायत इस्लामी, तॾहिं बि 4-5 सीटूं मस कटियूं आहिनि। तो वोट जे डायनामिक्स बि आहे, पर ज़ाहिर आहे त सफ़बंदी थींदी। ऐं बिलावल भुट्टो जंहिं दौरे ते निकितो आहे त हुनखे इहा ख़बर आहे त जे इलेक्शन जीअं जीअं डिघी थींदी, उहो मुदो वधंदो त हुन सफ़बंदीअ में तेज़ी ईंदी। सो GDA जूं जेके पार्टियूं आहिनि से त हूअं ई हिकिड़े इतिहाद जी शिकिल में चई चुकियूं त हू पीपल्स पार्टीअ साम्हूं गॾियल उम्मीदवार बीहारींदियूं। त इहा हिकिड़ी सिचुएशन नज़र अचे थी ईंदड़ ॾींहंनि में। इन में का नई डेवलपमेंट कान्हे, इहा अॻुवे त हलंदड़ आहे। हाणे इलेक्शन वेझी ईंदी, हुन में थोरी तेज़ी अची वेंदी। नसीर साहब, पर जेकॾहिं नून लीग ऐं MKM बि हिन NTPP इतिहाद में शामिल थियूं थियनि त छा पीपल्स पार्टी जे लाइ मख़सूस तकनि में थ्रेट पैदा थी सघे थो? ख़ासि तौर ते कराची या जीअं तव्हां चयो त लाड़काणे में JUI जो असरु आहे, उते जेकॾहिं ॿियूं पार्टियूं उनखे सपोर्ट ॾियनि, ईअं मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो थोरो घणो असरु रसूख़ आहे। असल में वोट बैंक जो फ़र्क़ु एॾो वॾो रहियो आहे माज़ीअ में, छो त पीपल्स पार्टी जे साम्हूं जेके धुरियूं आहिनि उहे कुझु तक, मिसाल तौर GDA में कुझु तक फंक्शनल लीग जा आहिनि, जिते हू शुरू खां पंहिंजा हाणे जा मज़बूत गढ़ आहिनि उहे खटींदा आहिनि। उन मां बि कुझु तक विच ते विञाया बि अथनि। पर JUI हिकु महदूद हद ताईं त असरु विझी सघे थी, पर तव्हां नवाज़ लीग जो लाड़कान में एॾो वोट बैंक कोन्हे, महदूद हद ताईं आहे। अहिड़ी तरह PTI जो बि एॾो वॾो वोट बैंक कोन्हे। त कुझु सीटुनि ते तव्हां चई सघो था, उहे जो पुराणी गुज़िरियल चूंडुनि जी डेटा खणिजे त कुझु तव्हांखे जेके थोरे मार्जिन वारा मुक़ाबिला आहिनि न, उते तव्हां चई सघो था। पर चइजे त को सिंध लेवल ते का वॾी गैर मामूली उथल पुथल अची वञे नतीजनि में, इनफैक्ट उन जा आसार हींअर ताईं त नज़र कोन था अचनि। अॻियां कैंपेन हले त ख़बर पए, पर माज़ीअ जे रिकॉर्ड में बि असां ॾिठो त पीपल्स पार्टीअ जे साम्हूं जेके ही ॿियूं पार्टीज़ आहिनि, उन्हनि जो वोट बैंक ॾाढो थोरो आहे। उहे को वॾो इम्पैक्ट नथियूं विझी सघनि। सो कैंपेन हलाइण ॿी ॻाल्हि आहे, इलेक्शन जे ॾींहं ते वोट वठी ऐं सीट खटण ॿी ॻाल्हि आहे। उहो अञा एॾी वॾी पावरफुल धुर का बि साम्हूं नज़र नथी पए। नसीर साहब, बिलावल साहब जेको मीडिया टॉक कयो आहे मुल्तान में, उन में हू चए थो त उनखे लेवल ईंदड़ आम चूंडुनि में लेवल प्लेइंग फील्ड महसूसु न पई थिए। ऐं ख़ासि तौर ते उन अणसिधो इशारो कयो आहे नून लीग तरफ़, त नून लीग जे तरफ़ां
तारीख़ अनाउंस कई पई वञे त आम चूंडूं फरवरी में थींदियूं। संदसि चवण मूजिबि त इहो त इलेक्शन कमीशन जो मैंडेट आहे। हिकिड़ी पार्टी कीअं थी अॻुवाट दावा करे सघे त कहिड़े महीने में चूंडूं थींदियूं। तोड़े जो अॼु सदर आरिफ अलवी साहब जे तरफ़ां 6 नवंबर ते चूंडूं कराइण जे लाइ ख़त बि लिखियो वियो आहे इलेक्शन कमीशन खे, पर हू ॿियो बहस आहे। तव्हां सम्झो था पीपल्स पार्टी हींअर जेको कैनवास आहे पॉलिटिकली उते लेवल प्लेइंग फील्ड में नाहे? मूंखे लॻे थो त बिलाल खे शायदि इहो थो नज़र अचे त चूंडूं हिकिड़ो त 90 ॾींहंनि में कोन थींदियूं ऐं हुनखे इहा गणती आहे त 90 ॾींहंनि खां चूंडूं जीअं डिघियूं थींदियूं त हुननि जे लाइ सेट बैक थींदा। कीअं थींदा? हिकिड़ो त सिंध में सफ़बंदीअ में वधीक चुरपुर ईंदी, मुख़्तलिफ़ हथ एक्टिव थींदा, उहो हिकिड़ो चैलेंज ज़रूरु ईंदो। ईअं न आहे त भली न खटण जो मतिलबु कथन कोन्हे त को सुख जी निंड सुम्ही सघंदा, ईअं बि न हूंदो। साम्हूं मुक़ाबला त वरी थींदा। इहो पंजाब में नवाज़ लीग खे जेतिरो वधीक टाइम मिलंदो, हीअं नवाज़ लीग लूज़िंग एंड ते आहे। हुनजी PDM में परफॉर्मेंस सुठी न रही, हुनजो ओवरऑल इमेज ख़राबु थियल आहे ऐं साम्हूं PTI बावजूदि केतिरनि ख़राबियुनि जे उहा हिकु वॾी पावरफुल दौर आहे पंजाब में। त नवाज़ लीग चाहे थी त थोरो टाइम वधीक मिले त नवाज़ शरीफ़ हिते अचे ऐं पोइ हिकिड़ी मुहिम हलाइण लाइ 2-3 महीना मिली वञनि ऐं इन जे करे हू उहा तारीख़ ॾींदा था अचनि ऐं हू चवंदा था अचनि। हू हिकिड़ो तारीख़ ॾियण त ॿी ॻाल्हि आहे, पर हू इहो था कैलकुलेट करे ॿुधाइनि त हेतिरा महीना तव्हांखे तयारीअ लाइ खपनि, हेतिरो टाइम त तकबंदियुनि लाइ खपे जेके नई डिलिमिटेशन थींदी। हाणे उहा ग़लती त हक़ीक़त करे केरु पुछे त पीपुल्स पार्टीअ खां पाण खे सवाल करणु घुरिजे, छो वञी हिकिड़ी जाली आदमशुमारी खे मंज़ूर करे आया जेका सिंध जे बि ॻिचीअ में पई, संदन बि ॻिचीअ में पई। उन वक़्तु कंहिं हिननि खे आसरा मिलिया हूंदा, तंहिंजे करे हुननि अखियूं ॿूटे हिकिड़ी अहिड़ी आदमगणप क़बूल कई जंहिंसां सिंध जे ॿाहिराणियुनि मां हुननि जूं सीटूं वेंदियूं, मजबूरी तौर सिंध जी डेमोग्राफी ख़राब थी, हिकिड़ो इंतिहाई कुदो कमु थियो जे मूंखां पुछो। उहो हाणे हुननि खे सिलो मिले पियो जेको जिन हुननि खे ॾटा ॾेई उहा क़बूल कराईसीं, हाणे छा ॾट कढी आहिनि, तंहिंजे करे हुननि जी रड़ आहे त असांखे 3 महीने में आइन मूजिबि चूंडूं करायो। त इहा हिकिड़ी सूरत बिलाल खे लॻे थो त इन जे करे जेतिरी डिले थींदी, जेतिरो हींगजंदो इहो अमल, ओतिरो हुननि जी मुख़ालिफ़ ताक़तुनि खे वधीक वक़्तु मिलंदो सफ़बंदी करण लाइ तयारी करण लाइ। इन करे हू इन ते रिएक्ट करे। नसीर साहब, हींअर जेका सिचुएशन आहे हिन में ॾखिण पंजाब में तव्हां ॾिसो पिया त पीपल्स पार्टी लाइ का गुंजाइश आहे? पहिरियां त इहो हिकिड़ो परसेप्शन हुयो ऐं पीपल्स पार्टी पहिरियां त वधीक क्लेम पई करे, क्लेम हाणे बि करे पियो बिलावल साहब त वज़ीर आज़म हुननि जो ईंदो, वफ़ाक़ी गवर्नमेंट उनजी ठहंदी। इम्कान इहो आहे त बलोचिस्तान जा पॉलिटिशियंस बि पीपल्स पार्टी सां बीहंदा, सिंध सॼी पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कंदी, पंजाब मां सेंट्रल पंजाब मां कुझु सिलेक्टेड सीटूं कढंदी ऐं ॾखिण पंजाब मां पीपल्स पार्टी बहितर पोजीशन ॾिठी पए पंहिंजी। पर हींअर जीअं तव्हां चयो था त आदमशुमारी उनखां एप्रूव कराए, लॻे ईअं थो त पीपल्स पार्टी सां हथु थी वियो आहे। इन सॼी सिचुएशन में पीपल्स पार्टी जी अॼु बि वोट बैंक तव्हांखे नज़र अचे थो साउथ पंजाब में? तव्हांजो थोरो आवाज़ु कटियो पिए, पर जेको मां सम्झी सघां तव्हां ॾखिणे पंजाब में पीपल्स पार्टीअ जी पोज़ीशन सवाल कयो पिया। पंजाब जे अंदरि कंहिं दौर में पीपल्स पार्टी वॾे में वॾी पार्टी, इवन त हाणे भुटे साहब जे दौर में त ख़ैर नंबर 1 पार्टी त हुते हुई पंजाब में पीपल्स पार्टी। उनखां पोइ बेनज़ीर साहिबा जे पंहिंजे दौर में बि पीपल्स पार्टी नंबर 1 पार्टी, मुक़ाबिलो हुयो। पोइ वरी ज़ाहिर आहे नवाज़ लीग इन दौरान आज़माइश कई वई, IJI ठाहियो वियो, हुनजे करे पीपल्स पार्टी खे टफ टाइम आयो, होरियां पीपल्स पार्टी पंजाब खे लूज़ कयो। पर ॾखिणे पंजाब जो जेको सराइकी आबादी वारा इलाइक़ा आहिनि उते बहरहाल पंजाब में पीपल्स पार्टीअ जी फॉलोइंग आहे। तव्हां गुज़िरियल चूंडनि में ॾिठो त शामू सगारो तव्हांजो पीर मुर्शिद आहे ऐं हुन वक़्त जी हुकूमत बि हुन सां गॾु हुई, हुनजे बावजूदि गिलानी जो पुटु उतां खटे वियो। सो असर त ज़रूरु आहे, पर गुज़िरियल चूंडनि में 2018 में तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टीअ जे साम्हूं PTI हिकिड़ी वॾी पावरफुल सूरत तौर मत थी। हुनखे वरी सपोर्ट ज़ाहिर आहे जहांगीर तरीन जी हुई, जहाज़ वहाज़ आंदन, कुझु आज़ाद उम्मीदवार, कुझु हुनजा उम्मीदवार पहिरियां कम हलाएगा। पर पंजाब जे ॾखिणे हिसे में पीपल्स पार्टीअ जो वोट बैंक आहे ऐं उते नवाज़ शरीफ़ ऐं PTI ॿई इन करे थोरो गैर मक़बूल आहिनि जो ॿिन्ही जी हुते ॾखिणे पंजाब में अलॻि तरह की सूबे जे मामले ते हुननि माण्हुनि सां वाइदा त हुते कया, पर उहो करे कुझु न सघिया। रुॻो ॾखिणे पंजाब जी हिकिड़ी सेक्रेटरीट ठाही PTI, उहा वॾो घाबरी, हुन वटि इख़्तियार न हूंदा, उहा बसि नाले मां निकिरी हुई। त हुते सराइकी जेका ॻाल्हाईंदड़ आबादी आहे उहा सम्झे थी त असांजे लाइ वरी बि सूबे जे हक़ में गिलानी वधीक खुली ॻाल्हाईंदो आहे, ज़रदारी वधीक खुली ॻाल्हाईंदो आहे, त हुननि खे थोरी पीपल्स पार्टी खाने करे विझड़ाइप थी लॻे। त ॾखिण पंजाब में पॉकेट्स आहिनि जिते पीपल्स पार्टी जो इंफ्लुएंस आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे जीअं जी चूंड वेझी ईंदी त
पंजाब में मथे जीटी रोड जे पासे सची ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी सिवाइ कुझु चाहिनि जे बाक़ी हुनजी पहुच कान्हे उते या नवाज़ लीग ताक़तवर आहे या पीटीआई ताक़तवर आहे त हुनजो ज़ोर हूंदो ॾाखिणे पंजाब ते ऐं उतां उहो कुझु सीटूं ज़रूरु कटे सघंदी जेके रिवायती तौर खटींदी आहे। वॾी महिरबानी अव्हां जी नसीर मेमन साहब आवाज़ न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। व्यूअर्स, आम चूंडनि जे हवाले सां अॼु सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब 6 नवंबर जी तारीख़ ॾिनी आहे इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी करे। बहरहाल इहो हिकिड़ो बहस आहे जेको इलेक्शन कमीशन सदर पाकिस्तान खां थींदो। इम्कानी तौर ते कोर्टुनि में वेंदो, अदालतुनि में इहो फ़ैसिलो थींदो त इलेक्शन कॾहिं थींदी, छाकाणि त मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जी मुख़्तलिफ़ राय आहे। व्यूअर्स, वक़्त पे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम खे जारी रखंदासीं।